नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टे चक सोइलो में ख़बर ॾींदा हलूं त चक नंबर 6 जे ॻोठ सलीम कुरैशी में गवर्नमेंट स्कूल प्राइमरी दरबदर ॻोठाणा जा ॿार बबर जे वण हेठि वेही तइलीम हासिल करे रहिया आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नारूमल पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक्त असां छेचक में सलीम कुरैशी जे ॻोठ में मौजूद आहियूं। हिते प्राइमरी स्कूल ठहियल आहे। वधीक लाइ जेको आहे सो उस्ताद जावेद साहब खां पुछी था सघूं त तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे ऐं छा तव्हांखे हिते तकलीफ़ आहे। हीअ स्कूल जेका आहे प्राइमरी स्कूल सलीम कुरैशी जे नाले सां आहे। उस्ताद खां वधीक तव्हांखे जीअं त तव्हां ॾिसो था, ही ॿार बीठा आहिनि, वेहण जे लाइ बेंचूं न आहिनि, ना हिते बिल्डिंग आहे, ना उहो कचो कमरो आहे, न पको, कंहिं शइ जी सहूलियत न आहे। तव्हां हिते इन बबर जे हेठां स्कूल पढ़ायो था ॿारनि खे? बस जी जी, बबर जे हेठि कॾहिं उस में कॾहिं शाम में ॿारनि खे तलीम था ॾियूं। इहा असांजे ज़िले जी नाकामी आहे त केर बि हिते अचे नथो। अचनि था दिलासा ॾेई घुसी था वञनि। केर ईअं ई था पढ़नि इन बबर जे हेठां। सियारे में बि ईअं ई था पढ़नि बबर हेठां। को बि सहूलियत न आहे। हिकिड़ो कोठी ठहियल आहे, हुनजो बि छपरो न ठाहियो अथसि। ऑफिसर अचनि था, को बि ताउन नथा कनि कंहिं ॻाल्हि जे लाइ बि। ॿार हिते सड़नि पिया तिड़के में, गर्मी में, सियारे में, को बि सहूलियत न आहे। बेंचूं जेके आहिनि साईं उहे बि भॻल आहिनि, टुटल आहिनि, मिड़े ॿार गुज़ारो पिया कनि। अच्छा, का बि सहूलियत न आहे? का बि सहूलियत न आहे साईं, का बि सहूलियत न आहे। न उथण जी, न वेहण जी का बि सहूलियत न आहे। ॿार हिते सड़नि पिया हरू भरू तिड़के में। को गवर्नमेंट को बि ताउन नथो करे। जेके ऑफिसर अचनि था, ॾिसनि था, ताउन नथा कनि। न ॻोठ वारे ज़मींदार सां ताउन था कनि, न मास्तर सां था कनि ताउन। आहे त हिते जेके ऑफिसर अचनि था पंहिंजी मनमानी था कनि, ॾिसी हलियो था वञनि। कंहिंखे बि तवजो इन ॻाल्हि जो न आहे त हिते का स्कूल ठहिरायो वञे या का बिल्डिंग ॾियो वञे। इहे नंढा ॿार जेके आहिनि, सियारो हुजे या गर्मी हुजे, इहे बबर जे हेठां जेको आहे सो स्कूल पढ़ी रहिया आहिनि। ऐं शाबशा मास्टर साहिब खे जेको ॿारनि खे स्कूल पढ़ाएसि थो। ऐं हिननि जो चवणु इहो आहे त असांजो ही मुतालबो आहे असांखे बिल्डिंग ॾियो वञे ऐं असां पंहिंजे जो आहे सो ॿारनि जे लाइ सहूलियत कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।